हिक मामूली ग़लती इंसान जी पूरी ज़िंदगी बर्बाद करे छॾींदी आहे। असां हर दफ़े कामयाब थियण जे चक्कर में मिड़ई पिया शॉर्टकट्स ॻोल्हींदा रहंदा आहियूं ऐं उन शॉर्टकट्स जे चक्कर में असां पंहिंजी पूरी ज़िंदगी बर्बाद करे छॾींदा आहियूं। तव्हां जेको करणु चाहियो मगर उनखे विच में न छॾियो। जेको दिलि चाहे कयो उनखे कंटिन्यू कंदा रहो। अगरि तव्हां उनी स्किल खे अध में छॾियो था त उहो स्किल तव्हांजे ॻीची में पइजी वेंदो ऐं पूरी ज़िंदगी तव्हांखे अॻियां वधणु न ॾींदो। ऐं इन अधूरे स्किल सां गॾु इन ज़िंदगी खे असां मंडी टुंडी ज़िंदगी जो नालो ॾेई सघूं था। जंहिं बि इंसान वटि 8, 9 या 10 हुनर आहिनि उहो इंसान हिकु मंडी टुंडी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। ऐं ॿिए तरफ़ हिकिड़ो सही स्किल आहे, मुकमल ऐं प्रॉपर स्किल आहे, उहो इंसान हिकु मुकमल ज़िंदगी सां गॾु गुज़ारो थो करे। ऐं इन मुकमल स्किल वारे इंसान खे मुकमल अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं रहनि थियूं। आए ॾींहुं हिनखे तमामु घणियूं नौकरियुनि जा मौक़ा ऐं तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं रहनि थियूं ऐं इहो इंसान हिकु ख़ुशगवार ऐं बहितरीन ज़िंदगी गुज़ारण वारो आहे। दोस्त, हर रोज़ जी जेका तुंहिंजी प्रैक्टिस आहे तोखे हिकिड़े ॾींहुं बेताज बादशाह थी बणाए छॾे ऐं इन जो फ़ाइदो तोखे तॾहिं ख़बर थी पए जॾहिं बुलंदियुनि ते तूं पहुचे थो। तॾहिं पोइ तोखे इहो अंदाज़ो थो लॻे त न, मां हिकिड़ो वॾो स्किल हासिल करे चुको आहियां ऐं उन में बेताज बादशाह ऐं माहिर बि थी चुको आहियां ऐं उन जी अपॉर्चुनिटीज़ हाणे मूंखे मिलनि थियूं ऐं हाणे मूंखे उन जी ख़ुशी बि महसूसु थिए थी। इहो इंसान हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारे सघे थो। इहो इंसान उन इंसान खां तमामु बहितर आहे जंहिं वटि 10 हुनर आहिनि पर अधूरा आहिनि। जेको इंसान हाराए नथो उहो सही सां कॾहिं बि खटे कोन सघे थो। हाराइणु उहो तजुर्बो आहे जेको तव्हांखे बुलंदियुनि ताईं पहुचाए थो। दोस्त, जॾहिं तूं हाराए त उन हाराइण मां हिकिड़ो वॾो सबक़ु हासिल कर। उन हार खे तस्लीम कर ऐं उनखे अॻियां जे लाइ बहितर करण जी कोशिशि कर। उन हाराइण मां ग़लतियूं ॻोल्ह त तूं किथे कमी पेशी कई आहे, तोखां कहिड़ी ग़लती थी आहे जंहिंजे करे तोखे हाराइणो पियो आहे। हाराईंदे हाराईंदे तो वटि हिकिड़ो वॾो हुनर अची वेंदो ऐं उन हुनर जो तूं बेताज बादशाह थी वेंदी ऐं उहो वक़्तु गुज़रंदो वेंदो ऐं तूं हिकु पको हुनर हासिल करे चुको हूंदे ऐं तोखे तॾहिं अंदाज़ो थींदो। तूं चवंदो वेंदे माण्हू तस्लीम कंदा वेंदा, तूं ॻाल्हाईंदो वेंदे माण्हू एग्री कंदा वेंदा, तूं जीअं चवंदो वेंदे दुनिया उहे कंदी रहंदी। इहो छाजे करे? इहो इन जे करे जो तूं हिकु कामयाबु माण्हू आहीं, तूं हिकु कामयाबु इंसान आहीं, तूं हिकु कामयाबु शख़्स आहीं। तूं ईअं ख़ामोश थी महिनत कर जीअं तूफ़ान अचण खां पहिरियां ख़ामोशी थी वेंदी आहे ऐं का महल थींदी आहे ख़बर ई कान पवंदी आहे तूफ़ान अची पुॼी चुको हूंदो आहे। ईअं ख़ामोशी सां महिनत कर ऐं तुंहिंजी कामयाबी उन तूफ़ान वांगुरु शोर मचाईंदी अचे। महिनत, सचाई ऐं शौक़ु हिकिड़े ॾींहुं तोखे हिकु क़ाबिल इंसान बणाईंदो आहे ऐं तो में उहो कमाल अची चुको हूंदो आहे जो साम्हूं वारे खे ख़बर कोन हूंदी आहे। तोखे पाण खे बि उहा तवक़ो न हूंदी आहे त तूं किथे पुॼी चुको आहीं। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, अगरि तूं चाहीं थो तोखे अहिड़ियूं मोटिवेशन्स मिलंदियूं रहनि त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर। इनशाअल्लाह ही चैनल तुंहिंजी ज़िंदगी ज़रूरु मटाईंदो। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तोसां गॾु आहिनि।